शिकारपुर, कश्मीर, घोटकी ऐं सखर ज़िलनि में 4 महीननि दौरान 29 ॾोहारी मारिया विया आहिनि। IG सिंध जो चवणु आहे त सिंध हुकूमत जी हिदायत ते कचे वारनि इलाइक़नि में भरपूर ऑपरेशन जारी आहे। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून जो चवणु आहे त औरताणी आवाज़ ते हिरखाए माण्हुनि खे अगवा करण वारो सिलसिलो घटिजी वियो आहे। असां विढ़ी रहिया आहियूं, इन करे नुक़सानु थी रहियो आहे। शिकारपुर, कश्मीर, घोटकी ऐं सखर ज़िलनि में 4 महीननि दौरान 29 ॾोहारी मारिया विया आहिनि। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून जो चवणु आहे त सिंध हुकूमत जी हिदायत ते कचे वारनि इलाइक़नि में भरपूर ऑपरेशन जारी आहे। औरताणी आवाज़ ते हिरखाए माण्हुनि खे अगवा करण वारो सिलसिलो घटिजी वियो आहे। असां विढ़ी रहिया आहियूं, इन करे नुक़सानु थी रहियो आहे। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून लाड़काणो में ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणु आहे त शिकारपुर, कश्मीर, घोटकी ऐं सखर ज़िलनि में 4 महीननि दौरान 29 ॾोहारी मारिया विया आहिनि। दोस्तों का शुक्रगुजार हूँ कि आपने टाइम निकाला और का सिर्फ ये था कि बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो इस सोसाइटी में हो रही हैं। हमें एज एन पुलिस अपना पॉइंट ऑफ व्यू आपके पास पेश करना है और आपको, क्योंकि लोग सुनते हैं तो मीडिया को क्लियर करना हमारी जिम्मेदारी है। और मैं आपको यकीन दिलाता हूँ कि पुलिस जो काम कर रही है, ख़ास तौर पे कच्चा के एरिया में ये जो ऑपरेशन, उसमें उनका कोई रियायत नहीं है। गवर्नमेंट की क्लियर इंस्ट्रक्शंस हैं। सॉरी दोस्तों का शुक्रगुजार हूँ कि आपने टाइम निकाला और